अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्सिहि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना हर किस्म जी हम्दो सना किबरियाई बुज़ुर्गी वॾाई अकेले अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाए जेको अकेलो हिन पूरी कायनात जो ख़ालिक मालिक महबूद वहदहु ला शरीक आहे ऐं बेशुमार दुरूद व सलाम इमामुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन साक़ी कौसर शफ़ीउल मुज़निबीन इमाम आज़म जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात मुक़द्दसात जन खे रब कायनात कुल कायनात जे लाइ रहबर ऐं रहमत करे मोकिलियो। अज़ीज़ दोस्तो, तव्हां मूंखां अॻु असांजी जमात जे मायानाज़ ख़तीब मोहतरम जनाब फ़ज़ीलतुल शेख हाफ़िज़ अब्दुर रशीद हरल हफ़िज़हुल्लाह जूं क़ीमती ॻाल्हियूं समात कयूं। हालांकि अॼु प्रोग्राम जी तरतीब कुझु हिन तरह हुई त साईं मोहतरम खे मूं चयो त तव्हां भले फुल टाइम वठिजो ऐं आख़िर में 10-15 मिंट दोस्तनि सां मुखातिब थींदुसि, लेकिन साईं मोहतरम इहो उज़ुर पेश कंदे माज़रत कई त संदसि नंढड़ी ठीकु कोन्हे, कंहिं डॉक्टर खे ॾेखारणी आहे। ऐं जीअं पहुतुसि त साईं पंहिंजी जॻह छॾे विया। अज़ीज़ दोस्तो, ईशा जो टाइम कहिड़ो आहे? 7:30। अज़ीज़ दोस्तो, जनाब अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे पाण फरमाइनि था इन्नल्लाह नज़र इला क़ुलूबिल इबाद फ़वजद क़ल्ब मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ैर क़ुलूबिल इबाद। अल्लाह ताला माण्हुनि जे दिलनि ते निगाह विधी, इन पूरी इंसानियत में जंहिं दिल खे अल्लाह ताला सभ खां बहितर पातो उहा दिलि हुई जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। सुम्मा नज़र इला क़ुलूबिल इबाद बाद क़ल्बि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि खां पोइ वरी माण्हुनि जे दिलनि खे जांचे ॾिठो, उन ते निगाह विधी। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि खां पोइ ऐं हिकु रिवायत में आहे त अंबिया जे दिलनि खां पोइ अल्लाह ताला जिन दिलनि खे बहितर पातो, सभिनी दिलनि खां भलो पातो, उहे दिलियूं हुयूं असहाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं। पोइ अल्लाह ताला
असहाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वज़ीर बणायो, हामी बणायो, नासिर बणायो। युकातिलून अला दीनिही, पोइ ये सहाबा जेको दीन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी तरफ़ां आंदो, उन दीन जे अहिया जे लाइ, निफ़ाद जे लाइ अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदा रहिया। पंहिंजो तन मन धन सभु कुझु अल्लाह जे दीन जे लाइ लुटाए छॾियो। अज़ीज़ दोस्तो, हिन हदीस मुबारका मां सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी वॾी फ़ज़ीलत मालूम थिए थी। कायनात में सब का वधीक जेकॾहिं का महबूब हस्ती अल्लाह जे नज़दीक आहे, उहा अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी हस्ती आहे। ऐं अंबिया में सब का वधीक जेकॾहिं को महबूब शख्सियत आहे, उहा शख्सियत इमाम कायनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। ऐं उन खां पोइ पूरी इंसानियत में अल्लाह जी निगाह में जेकॾहिं के बेहतरीन शख्सियात आहिनि, उहे शख्सियात असहाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। एॾियूं अज़ीम हस्तियूं जिन जे दिलनि खे अल्लाह परखे ॾिठो, अल्लाह ताला जांचे ॾिठो, उन्हनि दिलनि खे अल्लाह ताला अज़ीम पातो। ऐं इहे साथी, इहे असहाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारे पैगंबर जा वफ़ादार बणायई ऐं प्यारे पैगंबर जी हुरमत जे लाइ, अज़मत जे लाइ, हिन सचे दीन जे लाइ पंहिंजो तन मन धन क़ुर्बान करे छॾियो। ये सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, ये अल्लाह ताला जो इंतिखाब आहिनि। ॾिसो, दुनिया में कंहिंजो कहिड़ो इंतिखाब, कहिड़ो कंहिंजो इंतिखाब, लेकिन उन इंतिखाब में ग़लती थी सघे थी, उन इंतिखाब में नक़्स थी सघे थो, उन इंतिखाब में ऐब थी सघे थो, उन इंतिखाब में मिस्टेक थी सघे थी। पर आऊं तव्हां खां सवाल थो कयां, सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन अल्लाह जो इंतिखाब आहिनि, छा अल्लाह जे इंतिखाब में का ग़लती थी सघे थी? छा उन में को ऐब थी सघे थो? छा उन में को नक़्स थी सघे थो? यकीनन नथो थी सघे। ये सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, इहा जमात अल्लाह ताला प्यारे पैगंबर जे लाइ इंतिखाब कई। जे इमाम हाकिम जो किताब आहे अल मुस्तदरक अल सहीहैन, उन जे अंदर रिवायत मौजूद आहे। इमाम कायनात जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा त इन्नल्लाह इख्तार अली, अल्लाह ताला मूंखे चूंडे वरितो, अल्लाह ताला मुंहिंजो इंतिखाब कयो। वख्तार अली असहाबी, ऐं मुंहिंजे लाइ अल्लाह ताला मुंहिंजा साथी, मुंहिंजा असहाब चूंडे वरिता। फजअलहुम मिनहुम असहारा, ऐं उन्हनि सहाबा मां कुझु सहाबा खे अल्लाह ताला मुंहिंजो सोहरो बणायो, ऐं उन्हनि मां ॿ सहाबा खे अल्लाह ताला मुंहिंजो हामी नासिर बणायो। माना जेके असहाबी सगोरा प्यारे पैगंबर जा सोहरा आहिनि, इहो पैगंबर जो ज़ाती इंतिखाब कोन्हे, इहो इंतिखाब अल्लाह रब्बुल आलमीन जो आहे। जेकॾहिं अबू सुफियान मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोहरो आहे,
इहो इंतिखाब प्यारे पैगंबर जी ज़ाती चॉइस कोन्हे मगर अल्लाह रब्बुल आलमीन जो इंतिखाब आहे। जेकॾहिं अबू बकर उमर रज़ी अल्लाह अन्हुमा प्यारे पैगंबर जा सोहरा आहिनि, इहो इंतिखाब प्यारे पैगंबर जो ज़ाती कोन्हे बल्कि इंतिखाब अल्लाह रब्बुल आलमीन जो आहे। जेके हदीस में आहे न, इमाम कायनात जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मूं वटि जिब्रील अमीन आयो, रेशम जे हिकिड़े रूमाल में तस्वीर वेढ़ल हुजे, मुने रूमाल के हटाए जो तस्वीर के ॾिसां तो तस्वीर आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी। ऐं मूंखे जिब्रील अमीन चवणु लॻो, हाज़िही ज़ौजतुका फ़ि दुनिया वल आख़िरह, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही आयशा हिन दुनिया में तुंहिंजी घरवारी आहे त आख़िरत में तुंहिंजी घरवारी आहे। ऐं जॾहिं अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा ते इल्ज़ाम लॻो मुनाफ़िक़नि जे तरफ़ां, यार उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हो जी अज़मत तां क़ुर्बान वञा, को कीअं पियो चवे को कीअं पियो चवे, पर उन मौक़े ते उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हो इहे अल्फाज़ चया प्यारे पैगंबर खे, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे ख़बर, आयशा इंतिखाब कंहिंजो आहे? तो आयशा तुंहिंजी कंवार आहे या तूं इंतिखाब तोखे करे कंहिं ॾिनो आहे, या तुंहिंजी मर्ज़ी आहे या अल्लाह जी मर्ज़ी आहे। अल्लाह अकबर। प्यारे पैगंबर फरमायो त इहा आयशा मूंखे अल्लाह अता कई आहे। हालांकि सभई सहाबी सगोरा जेके सुसर हुया, जेके सोहरा हुया, अल्लाह जो इंतिखाब, मगर आयशा जो मक़ाम ई पंहिंजो आहे। तो जनाब उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइण लॻा, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा अल्लाह ताला जेका घरवारी तोखे अता कई आहे, जेको अल्लाह जो इंतिखाब आहे, छा उन बारे में तुंहिंजी छा सोच हूंदी? छा ईअं थी सघे थो जो अल्लाह ताला तोखे अहिड़ी घरवारी अता करे? कॾहिं बि न आहे। ऐं अल्लाह ताला आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी पाक दाद में दामनी आसमाननि तां नाज़िल कई। ऐं अम्मा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा, सही बुखारी जी रिवायत मौजूद आहे, उहा चवंदी हुई ॿियनि घर वारनि खे, फ़ख्रु कंदी हुई त तव्हांजो निकाह हिन ज़मीन ते आहे, मुंहिंजो निकाह आसमाननि जे मथां थियो आहे। अंदाज़ो कयो मुंहिंजे अल्लाह मुंहिंजो निकाह करायो आहे। त इहे सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन अल्लाह जी मुंतख़ब शुदा जमात आहे। ऐं अॻिते प्यारे पैगंबर फरमायो, फमन सब्बहुम फअलैहि लानतुल्लाहि वल मलाइकति वन्नास अजमईन, जेको सहाबा मां कंहिं हिकु सहाबी के घटि वधि ॻाल्हाए, उन्हनि जे मथां अल्लाह जी लानत आहे, फ़रिश्तनि जी बि लानत आहे, ऐं पूरी इंसानियत जी उन जे मथां लानत आहे। माना उहो शख़्स मलून आहे, उन जे मथां अल्लाह जी फिटकार आहे, उन जे मथां फ़रिश्तनि जूं लानतूं, पूरी इंसानियत जूं लानतूं, जे दिलि में कंहिं सहाबी जे लाइ बुग़्ज़ हुजे या कंहिं सहाबीअ खे घटि वधि ॻाल्हाए, कंहिं सहाबी सां अदावत रखे, कंहिं सहाबी सां नफ़रत रखे। ईअं बि न आहे जो कंहिं माण्हू जी चाहत हुजे त आउं प्यारे पैगंबर जो साथी बणिजी वञा ऐं उहो बणिजी वियो हुजे, ईअं बि कोन्हे। कई माण्हू अहिड़ा बि तारीख़ में गुज़रिया जिन तवील सफ़र करे प्यारे पैगंबर जी ख़िदमत में हाज़िर थी करे इन शर्फ़ सां मुशर्रफ़ थियण जे लाइ सफ़र कया, मगर उन्हनि जी इहा तमन्ना पूरी न थी सघी, छाकाणि त इंतिखाब अल्लाह जो न हुयो। सुवेद बिन गफ़ला रहमहुल्लाह अज़ीम ताबी आहिनि, कूफ़े जा रहाकू आहिनि, कूफ़े मां निकिरनि था, वॾी उमिरि थी चुकी आहे, तक़रीबन उन वक़्तु उनजी उमिरि 60 साल खां मथे आहे। ऐं उन सां गॾु उनजो साथी रुहैल रहमहुल्लाह बि आहे। इहे ॿई गॾु निकिरनि था, तवील सफ़र करे मदीने पहुचनि था। उते अची पुछा कनि था प्यारे पैगंबर जी, मस्जिद नबवी में पहुचनि था ऐं पुछा था कनि त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे आहे? वसुवी अलैहि तुराब,
सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन उन ही वक्त ही प्यारे पैगंबर जी कबर जे मथा मिट्टी वराए पंहिंजा हथ छंडीन पिया। उन ही टाइम ते सुवैद बिन गफ़ला रहमहुल्लाह पहुता। अंदाज़ो लॻे दर्द केतिरो हुयो, केॾो तवील सफ़र कयो अथनि। ऐं अहिड़े नमूने ज़ईद बिन वहब रहमहुल्लाह, इमाम सुनाबी रहमहुल्लाह, इन खां अलावा ॿिया बि तव्हांखे नाला मिलींदा जिन माण्हुनि सफ़र कया। को अञा रस्ते में आहे प्यारा पैगंबर फौत थिया, को मदीने पहुतो आहे प्यारा पैगंबर फौत थी विया, कंहिंखे अञा 3 ॾींहं जे फ़ासिले ते प्यारा पैगंबर फौत थी विया हुआ, उन्हनि खे इहो शर्फ़ न मिली सघियो। ऐं यार कुझु उहे माण्हू जिन जे लाइ पैगंबर जी दिलि में दर्द हुयो त इहे कलमूं पढ़ी वठनि, मगर उनखे इहो शर्फ़ हासिल न थी सघियो। प्यारे पैगंबर जो चाचो आहे न अबू तालिब, आख़िरी वक़्त ताईं प्यारा पैगंबर उनखे छा पिया चवनि, या अम्मे कुल ला इलाहा इल्लल्लाह, ए मुंहिंजा चाचा तो चओ अल्लाह खां सवाइ को इबादत जे लाइक़ु कोन्हे। इन्नी हाजु लक बिहा इंदल्लाहि यौमल क़ियामह, तो इहो कलिमो चओ। इन कलमे जे करे, इन चवण जे करे बाज़ रिवायतुनि में इहे अल्फाज़ आहिनि, तूं मुंहिंजे कल में इहो कलमो चओ, क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी बारगाह में तुंहिंजी सिफ़ारिश कंदुसि, तूं मुंहिंजे चाचे कलमो पढ़। पर यार उनखे बि इहो शर्फ़ न मिली सघियो। फौत थींदे थींदे इहे अल्फाज़ चई वियो, आउं पंहिंजे पीउ जे मज़हब ते आहियां, पंहिंजे ॾाॾे जे मज़हब ते आहियां, पंहिंजे आबा व अजदाद जे मज़हब ते आहियां। उनखे उहो शर्फ़ न मिली सघी। कलमूं पढ़ी वठे हा, ईमान जी हालत में प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं निगाहूं ॾिसनि हा, इन शर्फ़ सां मुशर्रफ़ थी वञे हा, मगर अज़ीज़ दोस्तो इहो शर्फ़ न मिली सघे। ऐं अहिड़ा बि तव्हांखे माण्हू मिली वेंदा जिन जे लाइ प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नफ़रत जो इज़हार कयो, अदावत जो इज़हार कयो, बुग़्ज़ जो इज़हार कयो, हता के एतिरे क़दर जिन खे जिथे बि ॾिसो क़त्ल करे छॾियो, मगर उनखे अल्लाह ताला प्यारे पैगंबर जो साथी बणाए छॾियो, अल्लाह ताला उनखे प्यारे पैगंबर जो सहाबी बणाए छॾियो। सुमामा जो वाक़ियो मशहूर आहे। सुमामा रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा मुसलमान कोन्हनि, बस सहाबा खे बि उन क़त्ल कयो आहे। बस रिवायत में एतिरे क़दुरु आहे। ऐं प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुक्मनामो जारी कयो हो, सुमामा खे जिते बि ॾिसो सुमामा खे क़त्ल करे छॾियो। इहो सुमामा मदीने खां गुज़रियो अची, सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन उनखे पकड़े आया, अची मस्जिद में ॿधे छॾियोसि, मस्जिद जे पीलर सां, मस्जिद जी छूणीअ सां। अल्लाह जा रसूल आया, ॾिठो त सुमामा ॿधो पियो आहे। इमाम काइनात जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेके पाण अखलाक जे आला दर्जे ते फ़ाइज़ हुया, पाण सुमामा का पुछा त कि माज़ा इंदक या सुमामा, सुमामा ॾे ख़बर हाल कहिड़ा अथई, सुमामा हाल कहिड़ा अथई। हाणे ॿधिजी पियो आहे, सहाबा इरादो पे कयो त क़त्ल कयूंसि, प्यारे पोइ हाणे छॾे ॾियोसि। हाणे सुमामा मस्जिद जे पीलर सां थूणीअ सां ॿधो पियो आहे। अल्लाह जा रसूल अचनि पिया, वञनि पिया, निमाज़ पढ़ाइनि पिया, क़िरात कनि पिया। सहाबा सां प्यारे पैगंबर जो ताल्लुक़, सनन आला अखलाक, सनन किरदार, सनन गुफ़्तार ॾिसनि पिया अखियुनि सां। माज़ा इंदक या सुमामा, सुमामा हाल कहिड़ा अथई, इंदी ख़ैर। सुमामा चए थो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं ॾे ख़ैर आहे। इन तक़्तुल तक़्तुल ताज़मिन ज़ादमिन, जेकॾहिं मूंखे क़त्ल कंदे न, इन जो ॿ माना कयो आहिनि। हिकिड़ी माना जेकॾहिं क़त्ल कंदे, हिकु खून वारे खे क़त्ल कंदे, क़त्ल करण वारे खे क़त्ल कंदे, छाकाणि त मूं बि तुंहिंजा कुझु साथी क़त्ल कया, तुंहिंजो हक़ु आहे। ऐं ॿी माना जेकॾहिं मूंखे क़त्ल कंदे, जवाब में तोखे बि क़त्ल कयो वेंदो। अंदाज़ लॻो तुंहिंजी बॉडी लैंग्वेज, बॉडी छा आहे, ॻाल्हाइण जो नमूनो छा आहे। ऐं को निधड़को कोन आहियां, हिकु कबीले जा सरदार सुमामा,
इंतुन अला शाकिर, भला जेकॾहिं मुंहिंजे मथां एहसान कंदे त हिकु क़दुरदान जे मथां एहसान कंदे। भला जेकॾहिं तोखे माल ऐं दौलत खपे न, ए मोहम्मद तूं माल ऐं दौलत घुर, तुंहिंजी झोली भरी वेंदी। हिकिड़ो ॾींहुं ईअं, ॿियो ॾींहुं पिया साॻी ॻाल्हि, टियों ॾींहुं पिया साॻी ॻाल्हि। इमाम काइनात मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हुकुमनामो जारी कयो त हाणे सुमामा खे छॾे ॾियो, सुमामा खे छॾे ॾियो। पर अज़ीज़ दोस्तो, हाणे सुमामा जे दिलि जी दुनिया बदिलजी चुकी आहे। सुमामा मस्जिद खां ॿाहिरि वियो, मस्जिद खां ॿाहिरि को बाग़ आहे, उते को पाणी आहे, उन पाणी मां वञी गुस्ल करे ऐं सुमामा मस्जिद में वापसि अचे थो। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। हाणे सुमामा जे दिल जी दुनिया बदिलजी चुकी आहे। सुमामा चए तो गवाही ॾियां तो अल्लाह खां सवाइ को इबादत जे लाइ कोन्हे। आऊं गवाही ॾियां तो त बेशक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो सचो रसूल आहे, अल्लाह जो बानू आहे, अल्लाह जो सचो रसूल आहे। हालांकि सुमामा उहो आहे जंहिंजे दिलि में मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ बुग़्ज़ आहे, ऐं सुमामा उहो आहे जंहिंजे लाइ प्यारा पैगंबर फरमाइनि पिया त सुमामा का जिते पियो सुमामा खे क़त्ल करे छॾियो। मगर अल्लाह जो इहो फ़ैसिलो हो त सुमामा प्यारे पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जान निसार सिपाही बणिबो। भला केरु आहे काइनात में जेको अल्लाह जे फ़ैसिले खे रद्द करे सघे? जेको अल्लाह जो इंतिखाब हुजे, अल्लाह जे इंतिखाब खे केरु आहे जेको ख़त्म करे सघे? हाणे सुमामा कलमो पढ़ी करे इस्लाम क़बूल करे थो, चए तो वल्लाह या मुहम्मद, अल्लाह जो कसम आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मा कान अल अर्दि वजहुन अबगद इलैया मिन वजहिक। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु ॾींहं खां पहिरीं हिन काइनात जे पुठ ते, हिन ज़मीन ते तुंहिंजे चहिरे खां वधीक ॿियो को बि नापसंदीदा चहिरो कोन हुयो। पर ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु ॾींहं खां पोइ हिन काइनात ते जेकॾहिं सभ खां वधीक को महबूब चहिरो आहे त प्यारा पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो चहिरो आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जो कसम आहे, हिन पूरी ज़मीन ते जेतिरा बि मज़ाहिब आहिनि, जेतिरा बि अदियान आहिनि, जेतिरियूं रसूमात आहिनि, जेतिरियूं बि तहज़ीबूं आहिनि, जेतिरा बि कल्चर आहिनि, सभ खां वधीक जेकॾहिं नापसंदीदा दीन हुयो त प्यारा पैगंबर तुंहिंजो हो। पर अॼु ॾींहं खां पोइ हिन काइनात ते सभ खां वधीक जेको महबूब दीन आहे त मोहम्मद तुंहिंजो दीन आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे अल्लाह जो कसम आहे, अॼु ॾींहं खां पहिरीं हिन काइनात में जेतिरा मुल्क आहिनि, हिन काइनात में जेतिरा शहर, हिन काइनात में जेतिरा ॻोठ, हिन काइनात में जेतिरा इलाइक़ा, हिन काइनात में जेतिरा बि ख़िता, सभ खां वधीक जेका नापसंदीदा शहर हुयो तुंहिंजो शहर मदीनो हो। पर अॼु ॾींहं खां पोइ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं मुंहिंजे निगाहुनि में सभ खां वधीक को पसंदीदा शहर आहे, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो शहर मदीनो आहे। अंदाज़ो त लॻायो केतिरो फ़िराक़ हुयो, केतिरी दूरी हुई, केतिरी जुदाई हुई। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सुमामा जिते लहो उनखे क़त्ल करे छॾियो। ऐं सुमामा उहो माण्हू आहे जेको प्यारे पैगंबर जो दुश्मन आहे। हालांकि उन वक़्त जी जेका ज़ाहिरी हक़ीक़त हुई, जेको ज़ाहिर इहो ॿुधाए रहियो त इहे कॾहिं बि दिलियूं पाण में मिलंदियूं कोन, मगर अल्लाह जो फ़ैसिलो हो उन सुमामा खे अल्लाह ताला ने शर्फ़ सां मुशर्रफ़ करे छॾियो। जंग ओहद जे मौक़े खे तव्हां ॾिसो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, सामा काफ़िर आहिनि, उन्हनि जो सिपाही सालार बि केरु आहे? ख़ालिद बिन वलीद। उन्हनि जो जेको वॾो आहे उहो केरु आहे? अबू सुफियान। अञा मुस्लमान कोन थिया आहिनि, प्यारे पैगंबर सां जंग करण आया। हाणे छा थियो? मुस्लमाननि काफ़िरनि जी पाण में जंग लॻी। जंग खां पहिरीं प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्लाह बिन जुबैर खे 50 सहाबी ॾिना, साथी ॾिना त तव्हां जबल ते मथे फिलाणी चोटियुनि ते बीह रहो। पर पाण इहो हुकुमनामो जारी कयूं, ॾिसो जेकॾहिं असांखे फ़तह मिली वञे
पर जेसी ताईं मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम न ॾियां तव्हां न लहजो। भला जेकॾहिं असांखे शिकस्त मिली वञे ऐं तव्हां ॾिसजो त असांजे लाशनि जे मथां पखी पिया उॾामनि या असांजे लाशनि खे पखी खयो पिया वञनि, पटीनि पिया, नोचीनि पिया, पर जेसी ताईं मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम न करियां तेसी ताईं तव्हां हेठि न लहजो। जंग लॻी, जनाब बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त असां ॾिठो काफ़िर मैदान छॾे भॼी विया हुआ ऐं मुस्लमाननि छा कयो, उन्हनि जो जेको माल गनीमत उनखे मेहण शुरू कयो, जमा करणु शुरू कयो। जेके मथे सहाबा बीठा आहिनि मुख़्तलिफ़ चौकियुनि ते, मुख़्तलिफ़ घाटनि में, उहे लही आया हेठि। हालांकि अब्दुल्ला बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला उनखे चयो तव्हांखे छा प्यारे पैगम्बर जो हुकुम यादि कोन्हे? उन्हनि चयो त न, हाणे जंग फतह थी वई, काफ़िर मैदान छॾे विया, हाणे हलो त असीं जेको उन्हनि सां गॾु माल गनीमत जमा करियूं। बहरहाल उन अब्दुल्ला बिन जुबैर जी ॻाल्हि कोन मञी हेठि लही आया ऐं अब्दुल्ला बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला पंहिंजे 9 साथियुनि समेत उते मथे बीठो आहे। हाणे जॾहिं हुननि ॾिठो त मुस्लमान बेख़बर थी विया आहिनि, उन्हनि छा कयो जो दोबारा पंहिंजूं फ़ौजूं वापसि वठी आया। सभ खां पहिरीं जनाब अब्दुल्ला बिन जुबैर खे पंहिंजा साथियुनि समेत शहीद कयूं ऐं उनखां पोइ मुस्लमाननि जे मथां कड़की पिया। 70 सहाबा शहीद थी विया। जेतिरे क़दुरु मुंहिंजो मुतालो आहे, मुंहिंजी स्टडी आहे, इन खां अॻु में हिकु बि सहाबी शहीद थियण जो सबूत कोन थो मिले। 70 सहाबा शहीद थी विया ऐं सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जॾहिं अचानक मथां हमिलो थिए थो, को केॾांहुं वञे थो, को केॾांहुं वञे थो, इन वाक़े खे अल्लाह ताला क़ुरान करीम में कोड कयो आहे। अल्लाह ताला इन वाक़े खे बयानु करे फरमाए थो वलक़द अफ़ा अनकुम वल्लाहु ज़ू फ़ज़लिन अलल मोमिनीन। इहो तव्हां खां ग़लती थी, तव्हां खां मसइलो थियो, पर अल्लाह तव्हांखे माफ़ु करे छॾियो। अल्लाह माफ़ु करे छॾियो साहबा खे, पर माण्हू माफ़ु करण लाइ तयारु कोन्हनि। अॼुकल्ह में पढ़ण वारा कई अल्लाह रहम करे इन वाक़े खे सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ते तंज़ कंदे बयानु कनि था। चंद सहाबा प्यारे पैगंबर सां गॾु काफ़र प्यारे पैगंबर ते तीर पिया वसाइनि। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लोही जेका टोपी आहे उन ॾींहुं भॼी पई आहे। अल्लाह जे रसूल जो जेको चेहरा मुबारक आहे, चेहरा अनवर आहे, उहो बि खून आलूदा थी वियो आहे ऐं अल्लाह जे रसूल जा ॾंद उन ॾींहुं भॼी पियो। इमाम काइनात मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मौक़े ते सनन ज़बान मां इहे कलिमात निकिता कैफ़ युफ़्लिहु क़ौमुन शज्जू नबियहुम कसरू रबायत। इन क़ौम खे अल्लाह कीअं कामयाबु कंदो, इन क़ौम खे कीअं हिदायत मिलंदी जंहिं क़ौम पंहिंजे नबीअ जे जिस्म खे खून आलूदा कयो हुजे, पंहिंजे नबीअ जे जिस्म खे ज़ख़्मी कयो हुजे ऐं पंहिंजे नबीअ जा जंहिं क़ौम ॾंद भॻा हुजनि, उन क़ौम खे अल्लाह कीअं हिदायत ॾींदो, इन क़ौम खे कीअं कामयाबी मिलंदी। आउं तव्हां खां सुवाल थो कयां, अल्फाज़ कंहिंजा आहिनि के आम हस्ती जा कोन्हनि। इहो दर्द कंहिंजो आहे के आम माण्हू जो कोन्हे, इमाम काइनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़ाहिरा जेके माण्हू प्यारे पैगंबर जे मथां हमिलो पिया कनि, प्यारे पैगंबर खे क़त्ल करण जी कोशिशि पिया कनि, प्यारे पैगंबर जे जिस्म खे खून आलूदा करे छॾियो अथनि, प्यारे पैगंबर जा ॾंद भॼी पिया आहिनि, छा दर्द हूंदो। ऐं 70 लाश प्यारे पैगंबर जे साम्हूं आहिनि। प्यारे पैगंबर खां इन क़ौम खे हिदायत कोन मिलंदी। अल्लाह ताला क़ुरान करीम जो आयतूं नाज़िल कयूं लैस लक मिनल अम्रि शैउन औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फ़इन्नहुम ज़ालिमून। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे इख्तियार में का बि शइ कोन्हे। लैस लक मिनल अम्रि शैउन, इहो हिदायत जो मामिलो, गुमराह जो मामिलो प्यारा पैगंबर तुंहिंजे इख्तियार में कोन्हे, तुंहिंजे हथ में कोन्हे। आउं अल्लाह जंहिंखे चाहियां हिदायत ॾियां, जंहिंखे चाहियां गुमराह करे छॾियां। इहो गुमराही जो इख्तियार मुंहिंजे हथ में आहे त हिदायत जो इख्तियार मुंहिंजे हथ में आहे। लैस लक मिनल अम्रि शैउन औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फ़इन्नहुम ज़ालिमून। ए प्यारा पैगंबर तुंहिंजे इख्तियार में हिदायत कोन्हे, तुंहिंजे इख्तियार में गुमराही कोन्हे। औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम,
या त अल्लाह जी मर्ज़ी आहे जेकॾहिं अल्लाह इन्हनि ते मोटे इन्हनि खे हिदायत ॾे या अल्लाह ताला इन्हनि खे अज़ाब जो परवानो पाराए। इहा मर्ज़ी अल्लाह जी आहे फ़इन्नहुम ज़ालिमून बेशक इहे ज़ालिमनि प्यारा पैगम्बर जेके तुंहिंजे मथां तीर वसाइनि पिया जेके तोखे ईज़ाइनि पिया जेके तोखे तकलीफ़ूं ॾियनि पिया पर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे शायान निशान इहो कोन्हे जो तूं चव त अल्लाह फ़िलाणे खे हिदायत कोन ॾींदो अल्लाह फ़िलाणे खे हिदायत कोन ॾींदो। इहो हिदायत जो मामिलो प्यारा पैगम्बर तुंहिंजे इख़्तियार में कोन्हे। अंदाज़ो लॻायो त इख़्तियार इहो सिर्फ़ु अल्लाह जो आहे। अॼु कंहिं चवण वारे एतिरे क़दुरु चयो न निगाहे मर्द मोमिन से बदल जाती है तक़दीरें। भई जेकॾहिं कंहिं मर्द मोमिन जी निगाह बि कंहिं ते पइजी वञे न नज़र बि कंहिं ते पइजी वञे त उनजी तक़दीर बदिलजी वञे थी। हालांकि कंहिंजे ॾिसण सां कंहिंजे निगाहुनि सां कंहिंजे महिनत सां कंहिंजे मुजाहदे सां कंहिंजे दर्द सां कंहिंजे रोइण सां कंहिंजी ख़ुशी सां कंहिंजी बि तक़दीर नथी बदिलजी सघे। तक़दीर बदलण वारो अल्लाह आहे। तक़दीर अल्लाह जे हथ में आहे। गुमराही अल्लाह जे हथ में आहे। हिदायत अल्लाह जे हथ में आहे। अल्लाह कंहिंजे हथ में कंहिंजे तक़दीर में हिदायत लिखी आहे कंहिंजी तक़दीर में गुमराही लिखी आहे। इहो इल्मु सिर्फ़ु हिकु अल्लाह जो आहे ॿियो कंहिं वटि कोन्हे। मूं हिकिड़ो चङो भलो साईं ॿोली ॿुधो ग़ालिबन ख्वाजा फरीदुद्दीन जे हवाले सां या कंहिं ॿिए जे हवाले सां अल्लाह रहम करे उन ॻाल्हि ते मूं क्लिप ॿुधो चए हुन वटि नान मुस्लिम उनजे पीउ वटि आया शिकायत खणी त भई तूं मुंहिंजे पुट खे क़ाबू कर। चई छो? चई जंहिं असांजे गैर मुस्लिम ते निगाह पवे थी न उहो मुस्लमान थी वञे ॾिसण सां मुस्लमान थी वञे। ऐं हिते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कि अल्लाह छा थो फरमाए मुस्लमान तुंहिंजे इख़्तियार में न हिदायत आहे न गुमराही आहे। इहो इख़्तियार कंहिं वटि आहे अल्लाह वटि। अंदाज़ो त लॻायो हाणे इहो अबू सुफ़ियान बाद में मुस्लमान थिया। ख़ालिद बिन वलीद सैफुल्लाह बणिजी विया ऐं वहशी बिन हर्ब बि इस्लाम जा अज़ीम सिपह सालार बणिजी विया हुआ। हालांकि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला इन क़ौम खे हिदायत ॾिनो मगर अल्लाह जो इंतिखाब हुयो त अबू सुफ़ियान प्यारे पैगम्बर जो सहाबी बणिजो प्यारे पैगम्बर जो सुसर बि थींदो। ऐं इहो अल्लाह जो इंतिखाब हुयो त जनाब ख़ालिद बिन वलीद प्यारे पैगम्बर जा सहाबी बणिजा ऐं जनाब वहशी बिन हर्ब प्यारे पैगम्बर जा सहाबी बणिबा। इहो अल्लाह जो इंतिखाब हुयो। केरु आहे जेको अल्लाह जे इंतिखाब में रुकावट विझे? आख़िरी ॻाल्हि करे पंहिंजो ख़िताब ख़तमु कंदासीं इंशाअल्लाह। फ़तह मक्का जो मौक़ो आहे। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खे फ़तह कनि था ऐं पाण हुकुमनामो जारी कयूं। 4 माण्हू अहिड़ा आहिनि जेकॾहिं बैतुल्लाह जे ग़िलाफ़ खे चंबड़ी पवनि तॾहिं उन्हनि खे उते क़तल करे छॾियो। रिवाज जा लफ़्ज़ आहिनि त 4 माण्हू अहिड़ा आहिनि वलो मुतअल्लिकीन बि अस्तारिल काबा उन्हनि खे जिते बि पाइजो क़तल करे छॾिजो। भला जेकॾहिं उहे वञी बैतुल्लाह जे ग़िलाफ़ खे चंबड़ी पवनि तॾहिं उन्हनि खे क़तल करे छॾिजो। अब्दुल्लाह बिन ख़तल मिक्यस बिन सुबाबा अब्दुल्लाह बिन अबी सरह इक्रिमा बिन अबी जहल इन 4 माण्हुनि जा नाला वठी करे प्यारे पैगम्बर फरमायो त इनखे जिते बि लहजो जिते बि पाइजो इनखे क़तल करे छॾिजो। भला जेकॾहिं इन्हनि मां कोन्हे बैतुल्लाह जे ग़िलाफ़ खे चंबड़ी पवे न उन्हनि खे उते बि क़तल करे छॾिजो। अब्दुल्लाह बिन ख़तल वञी बैतुल्लाह जे ग़िलाफ़ खे चिमटी पियो चंबड़ी पियो मतां जान बची वञे उनखे उते क़तल कयो। मिक्यस बिन सुबाबा खे इन्हे खे हिकिड़ी बाज़ार जे अंदरि क़तल कयो वञे थो। अब्दुल्लाह बिन अबी सर भॼी वियो उनखे जनाब उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु पनाह ॾिनी बाद में उनजो इस्लाम क़बूल पियो। इक्रिमा बि भॼी वियो। इक्रिमा बिन अबी जहल भॼी वियो वञी ॿेड़ी ते सवार थियो। समुंड में तूफ़ान आयो मौजूं आयूं छोलियूं आयूं हाणे कंहिंखे पुकारी उते सभई अल्लाह खे पुकारण लॻा। इते इक्रिमा खे ॻाल्हि सम्झ में अची वई। चई जेकॾहिं हिन समुंड जे छोलनि में तूफ़ाननि में बचाइण वारी ज़ात अल्लाह जी आहे त ख़ुश्की में बि ज़ात बचाइण वारी अल्लाह जी आहे। इहा ई त दावत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। इक्रिमा अल्लाह सां वाइदो थो करे
ए अल्लाह तू अज असां इहो तूफ़ान टाल, इन तूफ़ान के तू परे कर। ए परवरदिगार आउं वेंदुसि ऐं वञी इस्लाम क़बूल कंदुसि। अल्लाह ताला इक्रिमा जी दुआ क़बूल कई। अञा मुस्लमान कोन्हे, गैर मुस्लिम आहे, पर पोइ बि अल्लाह उन जी दुआ खे क़बूल कयो आहे। अॼु असांजा मुस्लमान चवनि था न साईं आउं गुनहगार, आउं ख़ताकार, मुंहिंजी अल्लाह किथे ॿुधंदो। पहिरां फिलाणे जो वसीलो, फिलाणी शइ, फिलाणी ॻाल्हि, फिलाणी क़बर, फिलाणी। अॼु मुस्लमान जे हाल लॻा पिया। हालांकि जंहिं क़ुर करीम जो मुस्लमान मुतालियो कनि त जाए बजा अल्लाह ताला इहो वाइदो पियो करे क़ुर करीम जे कई जॻहियुनि ते, वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। तव्हांजो रब चए थो तव्हां मूंखे पुकारियो सॼो, ऐं तव्हांजी दुआ खे क़बूल कंदुसि। वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीबु दावत दाई इज़ा दआनी फल्यस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। मुंहिंजा बाना मुंहिंजे बारे में पुछा था कनि, चओ तां वेझो आहियां। उजीबु दावत दाई इज़ा दआन, जॾहिं को पुकारींदड़ मूंखे पुकारे त उनजी दुआ खे क़बूल करियां थो। रात जे अंधेरनि में पुकारे, ॾींहं जे उजालनि में पुकारे, आसानी में पुकारे, तंगी में पुकारे, ख़ुशी में पुकारे, गमी में पुकारे, सुबुह पुकारे, शाम पुकारे, हालात कहिड़ा बि हुजनि। जॾहिं बि को पुकारींदड़, जॾहिं बि को दुआ घुरण वारो, अल्लाह फरमाए थो मुंहिंजी बारगाह में अची हथड़ा खणी दुआ घुरे थो, मां अल्लाह उनजी दुआ खे क़बूल करियां थो। फल्यस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। पोइ दुनिया वारनि खे कबे त मुंहिंजा फरमान बरदार थियनि, मूंखां दुआऊं घुरनि, मूं ते ईमान आणनि। लअल्लहुम यरशुदून, ताकि हिदायत वारा थी वञनि। त हाणे इक्रिमा मोटी आयो, उनजी घरवारी ग़ालिबन उम्मे हकीम आहे। उहा उनखे प्यारे पैगंबर वठी वञ, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वठी वई ऐं अल्लाह जे रसूल उन जे इस्लाम खे क़बूल कयो। हालांकि अल्लाह जे रसूल चयो इनखे जिते बि ॾिसो इनखे क़त्ल करे छॾियो, तोड़े जो बैतुल्लाह जे ग़िलाफ़ के चंबड़ी पवनि। मिकियस बिन सुबाबा इस्लाम क़बूल कोन कयो, उनखे क़त्ल कयो वियो। अब्दुल्लाह बिन ख़त्तल बैतुल्लाह जे ग़िलाफ़ के चंबड़ी पवनि था, उनखे बि क़त्ल कयो वियो। इहो साॻियो हुकुम इक्रिमा बिन अबी जहल जे लाइ, इहो साॻियो हुकुम अब्दुल्लाह बिन अबी सरह जे लाइ। मगर अज़ीज़ दोस्तो, ॾिसो त प्यारे पैगंबर जी कावड़ केतिरी आहे, प्यारे पैगंबर जो हुक्मनामो कहिड़ो आहे। इन्हनि खे जिते बि ॾिसो क़त्ल करियो, अगरचे बैतुल्लाह जे ग़िलाफ़ के चंबड़ी पवनि। पर अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जो इहो हुकुम कोन हुयो, अल्लाह जो इंतिखाब हुयो जो इक्रिमा बि प्यारे पैगंबर जो सिपह सालार बणिजी वेंदो, अब्दुल्लाह बिन अबी सरह प्यारे पैगंबर जो सहाबी बणिजी वेंदो। अल्लाह जो इंतिखाब हो त भला दुनिया में केरु रोके सघे थो अल्लाह जे इंतिखाब खे। इहे उहे दिलियूं हुयूं जिन दिलनि खे अल्लाह ताला जांचे ॾिठो। इहे प्यारे पैगंबर जी सोहबत जे लाइक़ु हुयूं, इहे दिलियूं तक़वा जे लाइक़ु हुयूं, इहे दिलनि में अल्लाह जी रज़ामंदी जे लाइ हर वक़्तु कोशान हुयूं। इन्हनि दिलनि खे अल्लाह ताला जांचे ॾिठो ऐं उहो इक्रिमा प्यारे पैगंबर जो सहाबी बणिजी वियो। ऐं उनखां पोइ इक्रिमा अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदा रहिया ऐं जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जे दौर में प्यारे पैगंबर जी वफ़ात खां पोइ उमान जा 9 कबीला मुर्तद थी विया। घणा कबीला? 9 कबीला मुर्तद थी विया। उन्हनि कबीलनि जी सरकूबी जे लाइ, उन्हनि खे क़त्ल करण जे लाइ, उन्हनि जे ख़िलाफ़ जिहाद जे लाइ जंहिंखे कमांडर मुक़ररु कयो न जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहो जनाब इक्रिमा बिन अबी जहल रज़ी अल्लाह अन्हु। पाण अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदा रहिया ऐं ग़ालिबन पाण यरमूक जी लड़ाई में जाम शहादत नोश कई। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ही सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, ये अल्लाह ताला जूं मुंतखब शुदा शख्सियात आहिनि। हर मुस्लमान जे लाइ, हर मुस्लमान जे दिल में उन्हनि जे लाइ मुहबत हुजणु खपे। जेकॾहिं ज़र्रे बराबरि को बुग़्ज़ रखे थो न, यकीन ॼाणो त उन जे मथां अल्लाह जूं बि लानतूं आहिनि, फ़रिश्तनि जूं बि लानतूं आहिनि, पूरी इंसानियत जूं लानतूं आहिनि। असांजे असलाफ़ खे ॾिसो, उन्हनि जे दिलनि में सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी केतिरी अज़मत हुई। जनाब अब्दुल्लाह बिन मुबारक रहमहुल्लाह, उन खां के माण्हू पुछा कई त अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु अफ़ज़ल आहिनि या जनाब उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमहुल्लाह।
जनाब अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह जेको जवाबु ॾिनो इहो जवाबु दिलनि में हंधाइण जे क़ाबिल आहे। पाण फरमायूं तुराबुन दखल फी अनफ मुआवियत खैर मिन उमर इब्न अब्दुल अज़ीज़ रहमहुल्लाह। ये पुछण वारा जेकॾहिं पुछा थो करे न उहा दज़ उहा मिटी जेका अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नक जी नास में पई आहे न उहा मिटी बि उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमहुल्लाह का अफ़ज़ल आहे। जनाब अमीर माविया रज़ी अल्लाह ताला जी शख़्सियत, उनजी इबादत, उनजूं दीन जे लाइ ख़िदमतूं, उनजा मुजाहदा, उन जूं जेकी कोशिशूं, उन जूं इबादतूं, प्यारे पैगंबर सां गॾु जिहाद करणु, बाद में इस्लाम जे लाइ जिहाद करणु, उन जा अमल पंहिंजी जॻह ते, उनजी शख़्सियत पंहिंजी जॻह ते, उन जा फ़ज़ाइल पंहिंजी जॻह ते, पर उन जे नक में पियल जेका मिटी आहे उहा मिटी उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह खां अफ़ज़ल। हालांकि उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह का मामूली शख़्सियत कोन हुया। मुस्लमाननि जा ख़लीफ़ा टे बर आज़म ते मुस्लमाननि जे मथां हुक्मरानी कई ऐं बहितरीन हुक्मरानी कयूं। शिया खे बि एतिराज़ उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह जी हुक्मरानी ते कोई अंदाज़ो लॻायो जेके सहाबा था कोन था वणनि। ऐं पाण ज़ुहूद, तक़वा ऐं वरा जा पेकर हुया। उनजी घरवारी चए थी जॾहिं खां उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह खे खिलाफ़त मिली पाण रात जो मुसल्ले ते बीहंदा हुया, हिस्कियूं भरे करे उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह रोंदा, एॾो अल्लाह जो ख़ौफ़। ऐं सन ज़बान ते लफ़्ज़ हूंदा हुआ, ए अल्लाह तूं मुंहिंजे कुलनि ते इन रियाया जो वज़न रखियो आहे, ए अल्लाह इहो वज़न आउं कीअं खणी सघंदुसि, क़यामत जे परवरदिगार तोखे मां जवाबु कहिड़ो ॾींदुसि। एॾो अल्लाह जो ख़ौफ़ जनाब उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह जे दिलि में। उहो उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह कंहिं पुछण वारे पुछा कई त अफ़ज़ल उमर बिन अब्दुल अज़ीज़ आहिनि या जनाब माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु। जनाब अब्दुल्ला बिन मुबारक मां फरमाइनि था त अमीर माविया जे नक में बल जेका मिटी आहे न उहा मिटी उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह का अफ़ज़ल आहे। अज़ीज़ दोस्तो इहो मौज़ू त काफ़ी तवील आहे पर निमाज़ जो टाइम क़रीब आहे। अल्लाह ताला मूंखे तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर में तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकिड़ी गुज़ारिश आहे, 23 तारीख़ आचर जे ॾींहुं बैद नमाज़ मग़रिब पंहिंजे हिन इलाइक़े पंहिंजे ज़िला सांगड़ तहलका टंडो आदम जे हिकु अज़ीम दीनी दरसगाह जामिया अबी हुरैरा अहले हदीस को धणी पड़तो खोसो उन में इंशाअल्लाह ताला ॿी जेका तक़रीब बुखारी उनजो इनेकाद कयो वियो आहे। इन तक़रीब बुखारी में 18 उलमा इकराम पंहिंजी सनद वठंदा ऐं 4 हुफ़ाज़ उहे बि सनद फ़राग़त हासिल कंदा। इन तक़रीब में ख़ुसूसी ख़िताब अल्लामा अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़हुल्लाह अमीर जमियत अहले हदीस सिंध जो थींदो। पाण सही बुखारी जी आख़िरी हदीस ते दर्स इरशाद फरमाईंदा। तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे इन तक़रीब में अची करे असां जेके तुल्लाब आहिनि मदरसा जी इंतिज़ामिया आहे उनजो हौसला अफ़ज़ाई कजो ऐं यकीनन इन ई मजलिस मां को बि माण्हू अल्लाह जी रहमत खां सवाइ ख़ाली कोन मोटंदो। उनखां अलावा तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा बि गुज़ारिश आहे त इन ई जेका तक़रीब बुखारी आहे पंहिंजे ज़िले जो ईअं सम्झो त हिकु वॾो इवेंट आहे, मदरसे जो हिकु वॾो इवेंट आहे ऐं इन ते काफ़ी ख़र्च अचे पियो। तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेको बि दोस्त चाहे थो त इन हवाले सां ताउन करे। तव्हां हिते मौजूदु आहियां निमाज़ शाह ऐं मुंहिंजा तुलाब हिते मौजूदु आहिनि, सुलेमान बमरो साहिब हिते मौजूदु आहे ऐं पाण हिते मौजूदु आहियां, ॿिया तुलाब वेठा आहिनि। तव्हां पंहिंजो फंड बि हिन में जमा करायो ऐं ज़रूरत बि आहे अल्लाह ताला मूंखे ऐं तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।